अस्सलाम वालेकुम नाज़रीन, इस्लामाबाद में सिंध टीवी न्यूज़ के प्रोग्राम राजधानी टाइम से गॾु हाज़िर आहियां अथा राजड़। नाज़रीन, सिंध हुकूमत पारां मकानी हुकूमतुनि बाबति नओं जेको कानून आयो उहो सिंध असेंबली में मंज़ूर करायो वियो आहे ऐं सम्झा थो त सिंध जे माण्हुनि जे बदीअ जो इताद जो मुज़ाहिरो कयो हुकूमत पारां गुज़िरियल भेरे जेको मकानी हुकूमतुनि वारो कानून मंज़ूर करायो वियो सिंध असेंबली में, उन जे ख़िलाफ़ उन जे आॾो सिंध हुकूमत नेठि गोॾा खोड़िया ऐं सिंध जा असुल राहकू जेके माण्हू आहिनि, जेके सिंधी ॻाल्हाईंदड़ माण्हू आहिनि, उन्हनि जा जेके एतिराज़ हुआ उन्हनि खे नेठि साम्हूं रखियो ऐं उन्हनि खे साम्हूं रखंदे हिकिड़ो नओं कानून पास करायो। असां ॾिठो माज़ी में बि जॾहिं कालाबाग डैम जे ख़िलाफ़ रुगो ॿिया सूबा पर सिंध जा माण्हू गॾियल हिकिड़ी जिदोजहद लाइ मैदान ते निकिरी आया, उन्हनि हिकिड़ी जिदोजहद कई ऐं बिलाख़िर उन्हनि मजबूर कयो विफ़ाक़ी सरकार खे त उहा इहा सिंध दुश्मन रिथा जेका आहे उहा ख़तमु करण ते मजबूर थिए। साॻी रीति असांखे हिन भेरे बि पंहिंजी ॿधी, पंहिंजे इताद ऐं पंहिंजी ताक़त जो हिकिड़ो मुज़ाहिरो ॾिसण में आयो ऐं उन जे नतीजे में असां हिकिड़ो अहिड़ो गट जेको असांजी ॻीची में पवण वारो हो जंहिंसां सिंध जा माण्हू जेके ॿाहिराणियुनि में रहनि था, जेके नंढनि शहरनि में रहनि था, उन्हनि सां हिकिड़ी तमामु वॾी नाइंसाफ़ी थियण वञी रही हुई। पर सिंध जे साझावंदनि, दानिशवरनि ऐं ख़ासि करे सिंधी मीडिया पंहिंजो किरदारु अदा कयो, सिंधी माण्हुनि खे सुजाॻ कयो ऐं उन जे नतीजे में नेठि पाकिस्तान पीपल्स पार्टी जी जेका चूंडियल हुकूमत आहे, जेका लाॻीतो 5 सालनि खां पोइ हिकु भेरो ॿीहर इक़्तिदार में आई, उनखे पंहिंजो उहो फ़ैसिलो वापसि वठिणो पियो ऐं उन जे नतीजे में MQM नाराज़ बि थी, जेका सिंध में ॿी वॾी इक़्तिदारी दुर लेखी वञे थी। पर असां सम्झूं था त सिंध जा माण्हू पाकिस्तान पीपल्स पार्टी पारां कयल जेको ही अमल आहे उनखे साराहिनि बि था ऐं उन्हनि खे इहा उमेद बि हाणे पैदा थी आहे त पाकिस्तान पीपल्स पार्टी खे जेको सिंध जे माण्हुनि मैंडेट ॾिनो, उन मैंडेट तहत पाकिस्तान पीपल्स पार्टी ईंदड़ 5 सालनि में सिंध जे अवाम जे हक़नि लाइ ज़रूरु जाखोड़ींदी। असां ॻाल्हाईंदासीं लोकल गवर्नमेंट वारे नए कानून ते ऐं उन लाइ असांखे स्टूडियो में जॉइन कयो आहे जनाब नसीर मेमन साहब। साईं भलीकार तव्हांखे चऊं था। नसीर साहब, सभिनी खां पहिरीं ॻाल्हि त जेको नओं कानून आयो आहे उन ते बि तव्हां तमामु घणी पंहिंजो हिसो विधो, उन में जेके तजवीज़ूं हुयूं उहे, पर असां ॻाल्हि कंदासीं पुराणो कानून, उन ते जेको सॼो तहरुक पैदा थियो सिंध में, उन में सिंध जे दानिशवरनि, साझावंदनि, मीडिया सभिनी किरदारु अदा कयो। तव्हां बि पंहिंजे वसार उन में पंहिंजो जेको किरदारु हो उहो अदा कंदा रहियो। उन में बुनियादी जेका शइ असांखे नज़र आई, पुराणी जेका कानून साज़ी थी हुई, जेका गुज़िरियल दौरे हुकूमत में पाकिस्तान पीपल्स पार्टी ऐं MQM जॾहिं इतादी दुरियूं हुयूं, त उन वक़्तु बुनियादी एतिराज़ सिंध जे साझावंदनि खे ऐं जेके दानिशवर हुआ उन्हनि खे इहो हो त इहो जेको कानून राति पेट में, राति जी ऊंदाही में कानून साज़ी थी ऐं कुझु मिंटनि अंदरि सिंध असेंबली मां उहो कानून मंज़ूरु करायो वियो। हिन भेरे जेका कानून साज़ी थी आहे उन लाइ जेको तरीक़ेकार इख़्तियारु कयो वियो, माज़ी जे भेट में तव्हां कीअं था ॾिसो ऐं जेका असांजो आइनी कानूनी तरीक़ेकार जेके आहिनि उन्हनि खे जेकॾहिं साम्हूं रखूं त छा हिन भेरे जेका कानून साज़ी कई वई उन लाइ उहे सभु कानूनी आइनी घुरिजूं पूरियूं थियूं? महिरबानी अता, तव्हां जेको पस मंज़र ॿुधायो त 2011-12 में 2 भेरा जॾहिं पीपल्स पार्टी जी हुकूमत मकानी हुकूमतुनि जे हवाले सां जेका कानून साज़ी कई, मां सम्झां थो त इंतिहाई गैर जमहूरी ऐं गैर कानूनी तरीक़ो इस्तेमालु थियो, जेको पीपल्स पार्टीअ जहिड़ी जमहूरियत जी दावेदार पार्टीअ खे सुहिणे न पियो। हिकिड़ो माण्हू इस्लामाबाद मां वञे, राति जो 3 बजे वञी वाइसराय वांगुरु लहे बाबर अहवान ऐं वञे गवर्नर हाउस, गवर्नर वफ़ाक़ जो नुमाइंदो ऐं वज़ीर आला वीचारो तलब कयो वञे, जेको सूबे जो चूंडियल अॻवान, ऐं पोइ उहो माठिके मथे ॿधी बीठो हुजे। गवर्नर बाबर अहवान वेठा सिंध जे माण्हुनि खे ॿुधाइनि त तव्हां जहिड़ी क़िस्मत में सही। अफ़सोस इहो आहे त पीपल्स पार्टी उन मां सिखियो कोन्हे। 2012 में वरी साॻियो तरीक़ो इस्तेमालु कयो, ओड़ो ई हिकिड़ो फज़ूल क़िस्म जो कानून ठाहे खणी आया, जेको सिंध जी जाग्राफियाई विरासत जो, इंतिज़ामी विरासत जो बुनियादु बणिजंदड़ कानून हो। उनखे सभिनी मेंबरनि खां कंधु धोणाए 5 मिंटनि में पास कराए। वरी जॾहिं ॾिठनि त हाणे हिन जा सियासी नुक़सान वॾा आहिनि, इतादनि सां मामला थोरा थधा थिया, त वरी साॻिनी मेंबरनि कंधु धोणियो त 1979 जो खपे। हिन मां तव्हां अंदाज़ो कयो त पीपल्स पार्टी जे अंदरि डिसीशन मेकिंग जी क्वालिटी छा वञी बची आहे। हुकुमनामो जारी थिए थो मथां, जे चवे थो त ओलह ॾे मोकिलियो त हनी जो मुंहुं ओलह ॾिया, चवे ओभर ॾे मोकिलियो त सभिनी जो मुंहुं ओभर ॾिया। त पीपल्स पार्टी अंदरूनी तौर बहस ते पार्टी ॾाढो असांखे डिसअपॉइंट कयो। उहा हिस्ट्री हुई। हाणे ॿीहर जॾहिं हुकूमत में आया ऐं नए सर जॾहिं सुप्रीम कोर्ट हुकुम कयो त कानून साज़ी कई वञे, हिन भेरे मां
सम्झां थो त घणो बहितर तरीक़े कार इस्तेमालु थियो जेतोणीकि उन में कुझु माण्हुनि जो ख़्यालु आहे अञा असां बेनिफिट आउट ॾेई सघूं था बाबा हींअर हुननि जी पंहिंजे इतादुनि सां मामला ख़राब थी चुका इतादी फ्री वञी वफ़ाक़ी इस्टेब्लिशमेंट जे कैंप में वेठा उन्हनि हुनखे वोट ॾिननि सही ऐं ज़रदारी साहिब खे ज़ाहिर आहे त पर्सनली हर्ट बि थियो हूंदो 5 साल हिननि जूं ऊंधियूं सुधियूं सभु ॻाल्हियूं मञनि रमान मल पिया उहो फेरनि जे जहाज़नि जा ख़र्चा कढो त करोड़नि में हलिया वेंदा उनजे बावजूदि हुननि सां निभायो एतिरो इहो थियणो जंहिं क़िस्म जे इतादी हुननि जा हुआ उनखे इहा ई मोट मिलणी सिंध जे माण्हू सदाईं रड़ियूं पिया कयूं पीपुल्स पार्टी वारनि खे सम्झ में न पिया आहियूं सो हिन भेरे शायदि इन रद अमल में हुननि पॉलिटिकली कुझु सेंसिबल तरीक़ो हींअर ताईं मूंखे सुभाणे जी ख़बर कान्हे छो त पीपुल्स पार्टी ते भरोसो कोन्हे असांखे सही अहिड़ा यूं टर्न था वठनि जो वञी थिया ख़ैर सुभाणे लाइ छा कंदा असांखे पतो कोन्हे वरी जेकर रहमान भाई सरगरम थी ॿ चकर काटिया लंडन ऐं 9-0 जा त वरी तव्हां ॾिसंदो त इहो कमु मुंडो थी सघे थो सो मां ज़िमो केर बि न खणे पीपुल्स पार्टीअ जो पर हींअर ताईं जेको तरीक़ो कयो अथनि उहो सुठो हींअर ताईं जेको आहे सभ खां पहिरीं मां असां त हुननि चङो कमु इहो कयो त इहो कमु सिकंदर मंदर जहिड़े माण्हू खे ॾिननि जंहिंजी शख़्सियत दागदार कोन्हे उन जेका वॾा करप्शन जा इल्ज़ाम एटलीस्ट असांजे नॉलेज में कोन्हनि बिल्कुलु बाक़ी हाणे पंहिंजे तक में माण्हुनि खे शिकायतूं थी सघनि थियूं उहे हर माण्हू सां हूंदियूं आहिनि पर मजमूई तौर जेकर मां ॿियनि सां हुनजी भेट करियां घणो बहितर शख़्सियत जो चङो आहे नंढो माण्हू आहे हर कंहिं सां राब्तो रखे थो ॻाल्हाए थो बिल्कुलु असांखे पाण राब्तो कयईं मूंखे बि लेटर आयो ॿियनि घणनि माण्हुनि ॾे वियो सियासी पार्टियुनि ॾे वियो सुठी ॻाल्हि इहा आहे त हिन क़िस्म जी कानून साज़ी जेका हिकु हुकूमत जे लाइ नथी थिए सिंध जे माण्हू लाइ थिए थी हिन कानून खे हिते रहणो आहे हुकूमतूं ईंदियूं वेंदियूं सिंध ऐं सिंध जे माण्हू खे रहणो आहे त कानून साज़ी हिकिड़े टिके मुदे वारे विज़डम सां थियणु घुरिजे ऐं उनजो बुनियादु इहो आहे त जिन माण्हुनि जे लाइ कानून ठाहियो था उन्हनि सां का लाइ विचर त कयो उन्हनि सां ॻाल्हायो त सही ठीकु आहे 3-4 करोड़ सिंधियुनि सभिनि सां तव्हां न ॻाल्हाए सघंदो पर जेके उन्हनि जी नुमाइंदगी कंदड़ मिसाल तौरु सियासी पार्टियूं जेके पार्लियामेंट में वेठियूं उन्हनि सां ॻाल्हाइणु घुरिजे जेको उन्हनि ॻाल्हायो चङी ॻाल्हि आहे मुस्लिम लीग ॿिया सभई नवाज़ लीग नेशनलिस्ट पार्टीज़ सिंध जो उन्हनि जो वॾो कंट्रीब्यूशन आहे सिंध जी सियासत में भली हुननि सां इख़्तिलाफ़ रखंदासीं कुझु शयुनि ते पर हुनजो कंट्रीब्यूशन बि तमामु वॾो आहे तंहिं करे उन सां ॻाल्हाइणु घुरिजे उन्हनि सां बि हिननि ॻाल्हायो आहे कुझु उन्हनि खे जवाब ॾिना आहिनि कुझु एतिरा थिया आहिनि असां जहिड़ा नंढड़नि माण्हुनि थोरो घणो लिखियो पढ़ियो पियो हिन मामलनि ते असां सां बि ॻाल्हायूं असां बि पंहिंजे सम्झा उन्हनि खे पॉज़िटिव जॾहिं हुननि कमु कयो त असां हुन सां पॉज़िटिवली इंगेज थिया आहियूं SPO जे तरफ़ां जंहिंमें मां कमु थो कयां असां सिविल सोसाइटी जी पूरी हिकिड़ी असेंबली कन्वीन करे ॾिनी मंदर साहिब खे विहारियोसीं त डायरेक्ट सॼी सिंध मां जेके मुख़्तलिफ़ एरिज़ीअ सां घुराए 40-50 माण्हू हुननि जा व्यूज़ बि ॿुधो त ईअं प्रोसेस जेको हो उहो हिन भेरे घणो ट्रांसपेरेंट ऐं पार्टिसिपेटरी हुयो उन शइ जो जस्ट मिलणु घुरिजे जेसि ताईं हुन ते बीठा आहिनि तेसि ताईं त जस्ट ॾींदासीं उनजे नतीजे में छा थियो उनजो नतीजो छा आहे कानून में हर कंहिंखे थोरा घणा डिसएग्रीमेंट थी सघंदा पर जनरली कानून लाइ मुस्बत वहाकारी मोट आहे सपोर्ट कई जॾहिं कानून पास कयो थियो फंक्शनल लीग मुखालिफ़ दौर आहे हुनजी सपोर्ट कई नवाज़ लीग जंहिंसां शदीद इख़्तिलाफ़ आहिनि हिननि जा रोज़ हिन जा वज़ीर ॿिए ख़िलाफ़ बयान ॾींदा बिल्कुलु उन्हनि बि वाइट कई सुठो प्रोसेस करियो शफ़ाफ़ तरीक़े सां करियो माण्हुनि जे अक्सरियत जी भलाईअ खे साम्हूं रखो रुगो कंहिं हिकु अधु इतिहादीअ खे गॾु खणी हलण जे नाले ते बाक़ी समूरनि किरोड़े माण्हुनि खे तव्हां पुठीअ भर इतिहादियुनि ॿियनि खे जेके वटि इतिहादी न बाबा इतिहादीअ जो आहिनि सुभाणे न हूंदा माण्हू जिन वोट ॾिना आहिनि 40 सालनि खां उन खां वॾो इतिहादी वरी केरु थींदो सही ॻाल्हि आहे सो जेकर उन्हनि जा व्यूज़ उन्हनि उन में रखिया आहिनि त हिकिड़ी हाकारी शइ आहे मां प्रोसेस खे एप्रिशिएट थो कयां कानून उन्हनि पास कराए छॾियो आहे अॼु जी ख़बर इहा आहे त गवर्नर जेको वक्ती गवर्नर आहे आगा सराय दुरानी साहिब हुन सही करे छॾी आहे हाणे बाक़ाइदा कानून थी चुको आहे हाणे ॿ ॻाल्हियूं आहिनि हिकिड़ो त वरी कंहिं इतिहादी जी मोहबत में कानून सां पेर न खणनि कल्ह असां वेठे वेठे ॿुधो त कानून वारे वज़ीर सिकंदर मंदर साहिब खे हटाए छॾियो बिल्कुलु वरी 2 कलाकनि में बहाल थी वियो हाणे इहा आहे डिसीजन मेकिंग जी क्वालिटी मूंखे ख़बर न आहे त किथां थो इहो नुज़ूल थिए त वज़ीर खे हटाए छॾियो 2 कलाकनि खां पोइ नन वज़ीर खे बहाल कयो हीअ जीअं करोड़ रुपया वठी ऐं बैरेज जा चीफ इंजीनियर 3 ॾींहंनि में 4 भेरा मटाईंदा आहिनि न बिल्कुलु हाणे वज़ारतुनि सां बि ट्रीटमेंट आहे इन शइ सां असांखे शक शुबा था थियनि आख़िर छा ऐं वज़ारत बि कानून वारी वज़ारत जेका जो बुनियादी किरदारु आहे तमामु अहम किरदारु आहे जंहिं हिन कानून खे स्टीयर कयो आहे ॿियनि कानूननि साज़ीअ ते उहा कमु कंदी तव्हां वेठे वेठे वज़ीर खे खणी माहौलियात में रखी छॾियो 2 कलाकनि खां पोइ फ़ैसिलो करे हेॾां रखो उन सां ख़दशिया था थियनि असांखे ख़बर न आहे हीउ कानून पास थियण खां पोइ ॻाल्हियूं थियूं थियनि त न जे करे तालियुनि सां ॻाल्हियूं कंदासीं ज़रूरत पई त वरी तब्दीलियूं कंदासीं वरी करे चवंदा न तब्दीलियूं कोन थींदियूं हाणे असांजो पास में तजुर्बो आहे न उहो नोड़ीअ जो नांगे जो लंघियो नोड़ीअ खां तरिजे असांखे हाणे पीपुल्स पार्टी हाणे रब्तो थिए सची ॻाल्हि आहे सो हींअर ताईं कमु सुठो कयो अथनि 2 ॻाल्हियूं पार्ट अथनि हिकिड़ो हाणे हुननि जी चूंडियल असेंबली सिंध जे सभिनी माण्हुनि जे पार्टिसिपेशन सां ई कानून ठाहियो आहे हिन जो एतिराम कनि
सही। नथे त सुभाणे हिकिड़े जी फोन ते वरी न वात कढी वञनि। ॿियो कानून ठही वियो, असुल ॻाल्हि आहे हाणे हिन जे तहत मकानी इदारनि जूं चूंडूं थियण घुरिजनि सिंधियूं। सही। हेठी सतह ते ग्रास रूट लेवल जे माण्हुनि जे घर जी चांव ठही घिटीअ ते सर्विसिस न पहुचंदियूं त जमूरियत बेमानी आहे माण्हुनि जे लाइ। बिल्कुलु। आम माण्हू जेको ईसो मुसो खमीसो आहे उन जे लाइ जमूरियत जो मक़सदु आहे त उनखे दर ते का तइलीम मिले, का रोड जो टुकुर मिले, ॿिनि वेलनि जी मानी ठीक मिले, हुनजी ज़िंदगी महफ़ूज़ हुजे, हुनखे नलके नालीअ जे लाइ एमपीअ जे उताकुनि जा चकर ऐं धिका न खाइणा पवनि, हुनखे को काउंसलर, नाज़िम, मेयर, चेयरमैन मक़ामी सतह ते ॾियो ऐं ग्रास रूट लेवल जी गवर्नमेंट खां सवाइ हुकूमतूं नामुकमिल आहिनि, जमूरियत नामुकमिल आहे। हीउ इंतिहाई बुनियादी ॾाको आहे जमूरी हुक्मरानीअ जो। इहो हाणे हिन ते अमल थियणु घुरिजे, इहो असांजो अॻी ख़्वाहिश आहे। नसीर साहब, हाणे कानून जेको ज़ाहिर सिंध असेंबली मंज़ूर कयो, गवर्नर उन ते सही बि करे छॾी, उहो कानून जेको हाणे साम्हूं आया उन में जेके असांजा बुनियादी एतिराज़ हुआ त सिंध शहरी ऐं बहिराड़ी में त विराइजी वई, जेको पुराणो कानून हो उहो हिन कानून में उहे असांजा ख़दशा केतिरा ख़तमु थिया, जेको कानून आयो आहे उहो उन में अञा कहिड़ियूं उणायूं आहिनि, कहिड़ियूं सुठायूं आहिनि, उन ते ॻाल्हाईंदासीं। टाइम थियो हिकिड़ो ब्रेक जो, ब्रेक तां मोटूं त पोइ तव्हां खां असां राय वठंदासीं हिन में कहिड़ियूं खोटूं आहिनि, कहिड़ियूं ख़ामियूं आहिनि, कहिड़ियूं सुठायूं आहिनि। नाज़रीन, हलूं था ब्रेक ते, असां गॾु रहिजो। नाज़रीन, प्रोग्राम में ॿीहर भलीकार असां ॻाल्हि पिया कयूं सिंध में लोकल गवर्नमेंट जे नए निज़ाम बाबति। सुप्रीम कोर्ट ऑफ पाकिस्तान कल्ह जेका ॿुधणी कई ॿीहर इन निज़ाम जे हवाले सां, उन में सूबनि जी जेका कारकर्दगी आहे हिन वक़्त ताईं सुप्रीम कोर्ट जे ॾिनल हिदायतुनि खां पोइ उन जी साराब कई आहे। सुप्रीम कोर्ट ऑफ पाकिस्तान ने 2 हफ़्तनि में रिपोर्ट तलब कई आहे त जेके सूबनि कानून साज़ी कई आहे उन बाबति ऐं जेके इलेक्शन्स थियणियूं आहिनि इन्हनि कानूननि तहत उन बाबति हिकिड़ो तफ़सीली जवाबु जारी सूबा उन सां गॾोगॾु फाटा ऐं गिलगित बल्तिस्तान उहे हिते जमा कराइनि सुप्रीम कोर्ट ऑफ पाकिस्तान में। इहे बि इतला आहिनि त बलोचिस्तान असेंबलीअ मां बि लोकल गवर्नमेंट जो नओं जेको कानून आहे उहो पास थियणु वञे पियो। ख़ैबर पख्तूनख्वा में पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जी हुकूमत आहे, उन्हनि बि हिकिड़ो ड्राफ्ट जेको लॉ आहे उन ते इतफ़ाक़ करे वरितो आहे। हाणे उहो बि असेंबलीअ में अचिणो आहे त मजबूरी तौर ते सिंध ऐं पंजाब उहे इहे कानून मंज़ूर कराए चुका आहिनि। बाक़ी 2 सूबनि में इहा कानून साज़ी रहियल आहे ऐं उमेदु इहा ई पई ॾेखारी वञे त हलंदड़ हफ़्ते दौरान उन्हनि 2 सूबनि मां बि इहे कानून मंज़ूर थी वेंदा। असां सां गॾु आहिनि नसीर मेमन साहब, जिन सां असांजी ॻाल्हि ॿोल ब्रेक खां अॻु में बि थी। हाणे नसीर साहब, ओवरऑल कानून त अची वियो, जेके बुनियादी ख़दशा असांजा हुआ उहे घणे भाङे त थी विया हल। हाणे जेको कानून आयो आहे उन कानून जे हवाले सां जेकॾहिं असां तव्हां खां पुछणु चाहियूं, ज़ाहिर आहे हतमी जेको कानून सिंध असेंबली मंज़ूर कयो उनजो ड्राफ्ट पाण वटि कोन्हे, पर जेको तजवीज़ थियल हो, जेको ड्राफ्ट लॉ हो, उन ते जेके तव्हां पंहिंजूं ऑब्जर्वेशन्स ॾिनियूं त इन में अञा कहिड़ियूं शयूं आहिनि जेके खुटल आहिनि या जेके बहितर थियणु खपनि, त उन ते जेकॾहिं तव्हां कुझु ॿुधाइणु चाहियो असांजे नाज़रीन खे। अता हिकिड़ो त मां तव्हांजी हुन ॻाल्हि में एड कयां त सुप्रीम कोर्ट हींअर इहो इस्लामाबाद जे अंदरि बि मकानी चूंडुनि जो हुकुम ॾेई छॾियो आहे ऐं उन ते इंटीरियर मिनिस्ट्री को कमु बि करे पई। मंज़ूरी ॾेई छॾी आहे हुननि। सो इहा बि हिकिड़ी सुठी ॻाल्हि आहे, मां एप्रिशिएट करणु घुरिजे। हाणे हीउ जेको ड्राफ्ट लॉ हुयो उहो मूंखे मिनिस्ट्री ऑफ लॉ मंदरे साहिब जी ऑफिस मां मोकिलियो वियो कमेंट्स जे लाइ ऐं पहिरियों जी जेको चङियूं ॻाल्हियूं आहिनि उन्हनि ते मां थोरो मुख़्तसिर ॻाल्हाए पोइ अचां त मूं फर्दर कहिड़ियूं शयूं चयूं। हिकिड़ी ॾाढी सुठी ॻाल्हि आहे त सिंध हुकूमत जमायती बुनियाद ते चूंडूं कराइण जो फ़ैसिलो कयो आहे। मां सम्झां त बुनियादी जेके आहिनि जमूरी हवाले सां जमूरियत की स्ट्रेंथनिंग इन में आहे त 100 मसइला उनमें पंहिंजा ते हूंदा, पर मां सम्झां थो सियासी बुनियाद ते पार्टीज़ जे बुनियाद ते चूंडूं कराइण हिकु तमामु बहितरु अमल आहे। पंजाब हुकूमत न कयो आहे, जेका मुंहिंजो ख़्यालु आहे उन ते सिविल सोसाइटी ऐं सियासी खे शदीद तहफ़ुज़ात आहिनि ऐं जेकर डेमोक्रेटिक गवर्नमेंट्स में बि नॉन पार्टी इलेक्शन्स थियण लॻनि त पोइ त ज़िया हक़ जी हुकूमत ऐं हुननि हुकूमत में कहिड़ो फ़र्क़ु रहंदो। सो हिकिड़ी इहा चङी ॻाल्हि आहे। ॿियो जेको पीपल्स पार्टी बहितरु कमु कयो, जेको मूं जेके रिकमेंडेशन्स मोकिलियूं 20 खनि मां सम्झां थो हुन मां 17-18 रिकमेंडेशन्स हुन में मौजूदु आहिनि ऐं ॿियनि दोस्तनि जूं बि आहिनि ऐं जंहिं शइ खे मां सम्झां थो जंहिं ते सभिनी दोस्तनि जो कंसेंसस आहे त कराची मां जेको टाउन सिस्टम मुशर्रफ जे दौर में जंहिं तरह ठाहियो वियो हो ऐं उन जूं इंतिज़ामी जेके हदूं मुक़ररु कयूं वयूं टाउन्स जूं, उहे सिधो सो हिकिड़ी सियासी दौर खे फ़ाइदो ॾियण लाइ कयूं वयूं, कराचीअ जे शहरनि जे फ़ाइदे लाइ न हुयूं। त असांजो इहो मुतालबो हुयो, ईअं रुॻो असां मीन्स रुॻो सिंधी ॻाल्हाईंदड़ जो न आहे, पर ANP जो बि इहो मुतालबो हुयो ऐं नवाज़ लीग जो बि इहो मुतालबो हुयो त जेके ज़िला कराचीअ जे अंदरि इंतिज़ामी ज़िला आहिनि
उन्हनि खे ई अलाइन करियो मक़ामी हुकूमतुनि सां, छो त हिकिड़ो एडमिनिस्ट्रेटिव सेटअप मौजूदु आहे। हाणे हिकिड़े पासे तव्हां एडमिनिस्ट्रेटिवली रखो ज़िला ऐं लोकल गवर्नमेंट लाइ रखो टाउन, त इहा त हिकिड़ी वॾी हिकिड़ी मतिलबु कंफ्यूजन वारी सूरत हाल थींदी। सो उसूली तौरु इहो त ज़िला बहाल करियो ऐं जेका मकानी इदारनि जे अंदरि कराची में हिकिड़ो ॿियो टीयर हो, कराचीअ जे बहिराड़ियुनि जे लाइ हिकिड़ी ज़िलई काउंसिल अलॻि सां बि रखियल हुई 1979 जे कानून में। उहा इन लाइ रखी वई त हींअर बि, हालांकि 1979 खे अची 30-32 साल थिया आहिनि, पर अॼु बि कराची जी बहिराड़ी शहरी कराचीअ जे भेट में को 1 सदी पोइ ते पई आहे। गदाप वञो, मलीर वञो, क्यामाड़ी, इब्राहिम मेदरी, रेड़ी ॻोठ, चश्मा ॻोठ, तव्हांखे लॻंदो ई न त हीउ कराची शहर मेट्रोपॉलिटन जो हिसो आहिनि। हीउ बिल्कुलु हिकु सदीअ जे फ़ासिले ते आहिनि कराचीअ जो हिसो। एॾी डिस्क्रिमिनेटरी डेवलपमेंट आहे, एॾा वेछा आहिनि उन शहर जे अंदरि, त उन करे असांजो इहो मुतालबो रहियो त ज़िले काउंसिलूं बहाल करियो। रेडी ऐं केटी बंदर हिकु जहिड़ो ॾेख था ॾियनि। रेडी ऐं केटी बंदर दरेगढ़ साॻी हालत आहे, बिल्कुलु तव्हांजी ॻाल्हि सही आहे। सो इन खे असां सम्झूं था त जेको ज़िलई काउंसिलूं हिननि ज़िलई मेट्रोपॉलिटन कॉर्पोरेशन्स रखियो आहिनि, इहा तमामु सुठी ॻाल्हि आहे। ऐं कराची मेट्रोपॉलिटन कॉर्पोरेशन जे अंदरि ज़िलई म्यूनिसिपल कॉर्पोरेशन्स आहिनि, जेके 5 ज़िला आहिनि, प्लस हुननि बहिराड़ियुनि जे लाइ हिकिड़ी ज़िले काउंसिल बि रखी आहे, जेका ख़ासि बहिराड़ियुनि जे लाइ कंहिंजे लाइ डेवलपमेंट पैकेज तयारु करे। इन शइ ते ई असांजा पास्ट में ऑब्जेक्शन हुया। ऐं ॿियो जेको हो त भई कराचीअ जे मेयर खे ॾिनल हुआ हिकिड़ा इख्तियार, उनजी जेका म्यूनिसिपल कॉर्पोरेशन मेट्रोपॉलिटन कॉर्पोरेशन हुई, उन जा सब्जेक्ट बाक़ी सिंध जे मेट्रोपॉलिटन कॉर्पोरेशन ऐं डिस्ट्रिक्ट काउंसिल्स खां घणा मुख़्तलिफ़ हुआ। सो उहो हिननि यूनिफॉर्मिटी कई आहे, जेका सुठी ॻाल्हि आहे। ॿी चङी ॻाल्हि इहा आहे जिन ते असांजो उहा बि असांजी राय हुई त भई सिंध जे अंदरि हिकिड़ी तमामु शार्प एथनिक डिवीजन असां वाज़े तौरु ॾिसूं पिया, ख़ासि तौरु कराची में, पर सॼी सिंध में मौजूदु आहे। इन ई सूरत हाल में असांजी तजवीज़ इहा आई त लैंड ऐं पुलिस इहे सूबाई हुकूमत रखे। सबबु कराचीअ जो सॼो फ़साद ज़मीन जो फ़साद आहे। हाणे इहा ॻाल्हि का ढकल छुपियल कान्हे, का साइंस कान्हे जेका असां वेही जेके 3 सिंधी नौजवान शहीद थिया आहिनि, उहो बि हिन जो तसलसुल हो, कई वाक़िया बेसिकली जंहिंजे पुठियां ज़मीन आहे। ऐं ॿियो जेको पुलिस ते असांखे ऑब्जेक्शन आहिनि त या त शहरनि में अचनि थियूं लिसानी बुनियादनि ते धुरियूं चूंडिजी, या ॿहिराड़ियुनि में हिकिड़ा उहे फ्यूडल्स अचनि था जेके सम्झनि था त हाणे पुलिस असांजे मातहत ॾियो त पोइ मुखालिफ़नि खे ॾींहं जा तारा ॾेखारियो। सो कंहिं बि ॿहिराड़ीअ में वॾेरे या शहर में लिसानी धुर जे हेठां पुलिस अचणु इक्वली ख़राबु आहे। असां वाज़े कयां त क़तन मक़सदु इहो कोन्हे त शहर कराचीअ जी पुलिस रुॻो उन्हनि खे न ॾियो। हिन सिचुएशन में पुलिस मकानी इदारनि जे मातहत ॾियण जो मक़सदु आहे त उन हिकु धुर जे हथ में तव्हां पूरो कानून ऐं जेका जुडिशरी बि पाण आहे त कानून बि पाण आहे, जांच बि पाण आहे, उहा तव्हां उनजे मातहत कंदो त विक्टिमाइज़ेशन थींदी। उहा हुनजे हवाले न कई अथनि, इहा बि सुठी ॻाल्हि आहे। उनजे बावजूदि मूं उन कानून जे डॉक्यूमेंट खे सॼे खे पढ़ियो ऐं मूं उन ते कोई 15 ऑब्ज़र्वेशन सिंध हुकूमत खे मोकिलियो हुयूं। मां हिन मां कुझु मुख़्तसिर ॿुधायां थो। असां हिन में सजेस्ट कयो त औरतुनि जी जेका शराकत आहे उहा माज़ीअ में हिकिड़ी बेसलाइन ताण मौजूदु आहे, 33% नुमाइंदगी मिलंदी हुई। आबादीअ में ज़रे घटि अधु आहिनि ऐं औरतूं खे असां मार्जिनलाइज़ रखियो आहे, उनखे विक्टिमाइज़ रखियो आहे, उनखे इंसानी हैसियत में मुआशिरे जो जेको हिकिड़ो इज़त लाइक़ु हिसो आहिनि उहो रिकॉग्नाइज़ करियो ऐं घटि में घटि बि 33% हिसो तव्हां हुनखे काउंसिल्स में ॾियो। थियूं घरनि जे भातियुनि औरतुनि खे विहारियो, काउंसलर कराए छॾनि ऐं पोइ उहा अवाम खे इहो राइट नथो मिले त पोइ मेयर नाज़िम काउंसलर उहे डायरेक्ट चूंडनि। पोइ हीअ जेका छांगा मांगा सियासत जेका असां पंजाब में ॾिसंदा आहियूं, इहा सिंध में बि पोइ हुन सां रिपीट थींदी। मां सां थो इहा डेमोक्रेटिक स्पिरिट जे अगेंस्ट आहे, इनखे न करणु घुरिजे आहे। इहा शइ हिकिड़ी ऑब्जेक्शन ते आहे। ॿियो हिननि 4 सालनि जो मुदो रखियो आहे त भई 4 साल हिनजी लाइफ हूंदी मकानी इदारनि जी, पर पोइ कानून में इहो नुक़्तो ग़ाइबु आहे त भला जॾहिं 4 साल पूरा थींदा त पोइ वरी केतिरे अरसे अंदरि लाज़मन ॿियूं चूंडूं करणु घुरिजनि। हीअ मकानी निज़ाम जी कंटिन्यूटी इन जे करे नथी थिए जो हुनखे कॉन्स्टिट्यूशनल स्टिपुलेशन कान्हे एक्ट जे अंदरि, न को वफ़ाक़ में न को हेठि, त आख़िर केतिरनि जे अंदरि तव्हांखे वरी चूंडूं कराइणियूं आहिनि। ॿुधो इहो आहे त पंजाब हुकूमत हुन में इहो विझियो आहे या विझे पई क्लास 45 ॾींहंनि अंदरि करणी आहे। सिंध हुकूमत खे मूं रिक्वेस्ट कई त तव्हां एटलीस्ट 2 या 3 महीननि जो पीरियड रखो, पर हिनजी कंटिन्यूटी जो एलिमेंट विझो, उहो मिसिंग आहे। ऐं ॿियो असां सजेस्ट कयो त औरतुनि जी शराकत खे वधीक रियलिस्टिक बनाइण लाइ, जेन्युइन बनाइण जे लाइ औरत काउंसलनि खे थोरो अलाउंस ॾियो। ग़रीब घराणनि जो औरतूं अचनि, हाणे उहे भाड़े जा पैसा बि पाण भरे अचनि, हिकिड़े अहिड़े ॾुतड़ियल माहौल मां पहिरियों त काउंसलर थी निकिरनि। हीउ मर्दनि जो मुआशिरो आहे, मर्द औरतुनि खे हिते 3 दर्जे जो शहरी बि नथा सम्झनि, ग़ुलामनि वारी हैसियत उनखे ॾेई वेठा आहियूं मर्द। उन में जेकर तव्हां हुनखे थोरो स्पेस ॾेई
करोड़ रुपया हिन मुल्क में तव्हां ज़ाया था कयो जेकर औरतुनि जी एम्पावरमेंट ते पीपल्स पार्टीअ जो सुठो ट्रैक रिकॉर्ड आहे औरतुनि जी एम्पावरमेंट जो बिल्कुलु त जेकर ही थोरो औरतुनि जी रिप्रेज़ेंटेशन खे बहितर कंदा ऐं मूं सजेस्ट कयो त उन्हनि खे थोरो तव्हां एज़ाज़ियो ॾियो त उन्हनि खे ख़र्च वर्च पंहिंजो कढी सघनि हुन वटि काउंसलर आहिनि माण्हू ईंदा मिलण कंहिंखे चांहि पियारे सघनि MP MLAs खे तव्हां लखे रुपया लुटायो था हेठी जिनखे हुकूमतूं अवाम ताईं हलाइणियूं तंहिंजे लाइ तव्हां 5 रुपया बि नथा ॾियो असल बुनियादी जिन जो किरदारु आहे बुनियादी जेको किरदारु आहे उहो हिननि न रखियो आहे ॿियो हिननि वोटर जी उमिरि 21 साल रखी आहे त वरी कैंडिडेट जी उमिरि बि 21 साल रखी आहे मां सम्झां थो त हेठी सतह ते का वॾी कानून साज़ी उमिरि आहे इनकलाब कोन पिया ईंदा आहिनि बुनियादी सर्विसिस आहिनि तव्हां नौजवाननि खे स्पेस ॾियो 18 साल वोट जी एज आहे तव्हां कैंडिडेट जी 18 साल करे छॾियो 21 साल जी कहिड़ी ज़रूरत आहे 18 साल मुनासिब एज आहे कॉलेज यूनिवर्सिटी जा पढ़ियल स्टूडेंट अॻियां ईंदा उन्हनि खे थोरो मौक़ो मिलंदो उहे सिखंदा तरबियत थींदी नौजवान क़यादत ईंदी ही जेके हचाऊं वेठियूं मतिलबु आई एम सॉरी टू से जिन खां रुगो माल कमाइण खां सवाइ ॿियो कुझु नज़र ई नथो अचे सोसाइटी सां कमिटमेंट ई कान्हे नौजवान क़यादत वटि थोरो स्पिरिट हूंदो आहे उहे माण्हुनि सां मिलणु जुलणु चाहींदा डायनामिक हूंदा आहिनि कमु करणु चाहींदा त इहा 18 साल थी पिए सघे हिन न कई आहे ॿियो हिननि हिकिड़ो जंहिं शइ ते मूंखे शदीद एतिराज़ आहे डिस्क्वालिफिकेशन जो जेको क्लास आहे कैंडिडेट लाइ त में ॿियूं त कई शयूं आहिनि त हीअ बि न हुजे हीअ बि न हुजे उहे ॻाल्हियूं ठीकु आहिनि हिकिड़ी शइ लिखी अचनि त उन कॾहिं नज़रियाए पाकिस्तान जी मुखालफ़त न कई हुजे हाणे ही तव्हांखे जेको कॉन्स्टिट्यूशन जी जेका तव्हां हींअर ॾिठो 62 वारो जेको मसइलो हलियो ऐं 63 में हुयो इहो 63 में ऐं उन ते कीअं हिकिड़ो ज़ियाल हक़ जो असांखे मार्शलाई दौर पे यादि आयो फलाणी आयत ॿुधायो आइडियोलॉजी अयाज़ अमीर खे डिस्क्वालीफाई करे छॾियो त तूं आइडियोलॉजी ऑफ पाकिस्तान जे ख़िलाफ़ बिल्कुलु हाणे मूंखे ॿुधायो आइडियोलॉजी ऑफ पाकिस्तान जी का वस्फ़ स्टैंडर्ड वस्फ़ हिन मुल्क में कंहिं वटि आहे त मूंखे पढ़ाए आहे ई कान ॿी ॻाल्हि आहे बाबा जमहूरी मुआशिरो आहे आइडियोलॉजीज़ को मतिलबु ख़ुदा न ख़ासा सहीफ़ा त कोन छो न सवाल कयूं छो न डिसएग्री कयूं सेहतमंद मुआशरे में बहस थींदा आहिनि तव्हां ॻाल्हाईंदा दुनिया जे मुल्कनि में झंडे साण ते सज़ा कोन्हे तव्हां आइडियोलॉजी ते ॻाल्हाइण नथा ॾियो त इहा शइ मुंहिंजे ख़्याल में रेट्रोग्रेसिव आहे सिंध हुकूमत खे इहे अहिड़ा क्लास न रखणु घुरिजनि हा या पोइ सिंध हुकूमत ॿुधाए आइडियोलॉजी ऑफ पाकिस्तान छा आहे कंहिंजी आइडियोलॉजी हिते जीअं मज़हब जा 72 फ़िरका आहिनि आइडियोलॉजी ते 300 फ़िरका पिया आहिनि असांखे ख़बर ई नथी पए कहिड़ी आइडियोलॉजी आहे सो इहो मुंहिंजे ख़्याल आहे गैर ज़रूरी क्लास कॉपी पेस्ट वारो मसलो आहे कापी पेस्ट आहे हुकूमत साज़ी थिए थी त पोइ उन्हनि शयूं कानून साज़ी थिए थी त पोइ इहे शयूं बुनियादी आहिनि न मूं इन करे फौरन ऑब्ज़र्वेशन्स मोकिलियूं आख़िरी कानून जो मुसवदो मूंखे पुॻो कान्हे मथां हुन में ख़बर न आहे मां उहो ॾिसां पर ड्राफ्ट में थो मां ॿुधायां त हीअ प्रॉब्लम बिल्कुलु ॿी हिकिड़ी शइ जंहिं ते मूंखे सीरियस एतिराज़ आहे हिन हिकिड़ो चङो कमु कयो त लोकल गवर्नमेंट जा जेके मुलाज़मतूं आहिनि उन्हनि जे लाइ हिननि हिकिड़ो सिंध काउंसिल यूनिफाइड ग्रेड सिस्टम हिकिड़ो कैडर ई अलॻि इंट्रोड्यूस करायो आहे जेको अॻु में बि रहियो आहे पर मूंखे इहा ॻाल्हि सम्झ में नथी अचे वरी उन जे अंदरि लिखियलु आहे त कराची लाइ वरी हिकिड़ो अलॻि सेपरेट कैडर हूंदो यूनिफाइड म्यूनिसिपल सर्विस इन जी कहिड़ी ज़रूरत आहे तव्हां वरी उनखे बिटो पिया बनायो कराची जे अंदरि जेकर तव्हां हिकिड़ो अलॻि निज़ाम था आणियो पोइ सुभाणे छा हिन में असांखे ख़बर न आहे सुभाणे उहे चवंदा बाबा हीउ कराची जो म्यूनिसिपल सर्विसिस जो ग्रेड आहे हिते सिर्फ़ु कराची जे डोमिसाइल वारा अचनि पोइ तव्हां एक्सक्लूड कंदो कराचीअ खे बाक़ी सॼी सिंध खां हिकिड़ो फ्रेमवर्क ठाहियो उहो ग्रेड सिस्टम हुजे 16 ग्रेड खां मथे तव्हां 17 ग्रेड खां या 16 खां मथे पब्लिक सर्विस कमीशन खे हुअं ई अथोराइज़ कयो आहे इहा आख़िरी मिंट ते हुननि चेंज कई ड्राफ्ट में ईअं कोन हो इहा सुठी ॻाल्हि आहे इन खे मां चङो थो सम्झां इहा अलॻि ॻाल्हि आहे त पब्लिक सर्विस कमीशन जो बि कारोमो करे छॾियो अथनि उते बि सिफ़ारिशुनि जी भरमारी जेको मेरिट जा धाणा था कढनि न पीपल्स पार्टी वारा सभिनी इदारनि खे तबाह करे इन जे करे कयो अथनि पर ठीकु आहे जहिड़ो बि आहे पर घटि में घटि हुनजी का हिकिड़ो ॿ सिस्टम त न हुजनि न सिस्टम हिकिड़ो हुजणु घुरिजे त हिकिड़ो मूंखे हिन ते एतिराज़ आहे इहो न हुजणु घुरिजे हा इहे मुख्य तौर ते मूंखे इहे हिन में घटि ताईं नज़र पिया आहियूं जंहिंजो मूं हुन में तस्करो कयो आहे चलो नसीर साहब टाइम थियो हिकिड़ो ॿिए ब्रेक जो ब्रेक खां मोटूं पाण कोशिशि कंदासीं त टेलीफोन ते ज़मीर घुमरो साहिबु जंहिं पुराणे लोकल गवर्नमेंट वारे लॉ खे सुप्रीम कोर्ट में चैलेंज कयो हो उन सां बि ॻाल्हि ॿोल कुझु करियूं हिन लॉ जे हवाले सां त उन्हनि उहे कीअं था ॾिसनि हिन लॉ खे ऐं उन खां पोइ वरी वधीक पाण ॻाल्हि ॿोल जो सिलसिलो जारी रखंदासीं पंहिंजो नाज़रीन हलूं था ब्रेक ते ब्रेक खां वापसि अची असां कोशिशि कंदासीं त बैरिस्टर ज़मीर घुमरो सां राब्तो करियूं ऐं उन खां राय वठूं हिन लॉ ते ऐं उन सां गॾोगॾु हिकिड़ो अहम इशू आहे जंहिं ते बैरिस्टर ज़मीर घुमरो साहिब जो कमु बि थियल आहे उहो आहे मालियाती मामलनि जी ऐं विर्छ कीअं थियणु खपे नाणे जी मकानी इदारनि जे विच में माज़ी में सिंध जा जेके अक्सर ज़िला हुआ उन्हनि खे तमामु घणियूं शिकायतूं रहियूं त उन्हनि खे हिसो नथो मिले जेतिरो हिसो उन्हनि जो ठहे थो गुरबत आहे उन में मुख़्तलिफ़ शयूं आहिनि त उन हवाले सां जेको हीअ हाणे लॉ पास थियो आहे उन में उहे शयूं उन्हनि खे एड्रेस कयो वियो आहे नाहे कयो वियो उन बाबति ॻाल्हाईंदासीं अचो था ॾिसाई खां पोइ
वेलकम बैक नाज़रीन। असां कोशिशि कई त ज़मीर गुमरे साहब सां असां हिन मामले ते ॻाल्हायूं, पर उहे शायदि किथे बिज़ी आहिनि, इन करे असांजो राब्तो न थी सघियो उन्हनि सां। नसीर साहब, इहो साॻी शइ ऐं चाहींदुसि त तव्हां सां असां डिस्कस कयूं। जीअं NFC आहे, नेशनल फाइनेंस कमीशन, जंहिंमें वफ़ाक़ ऐं सूबनि विच में नाणे जी विर्छ थिए थी, तीअं ई सूबाई फाइनेंस कमीशन ठहनि था। चइनी सूबनि में असां ॾिठो गुज़िरियल जेको जनरल मुशरफ वारो लॉ 2001 वारो, उन में बि उन खां शुरू थियो सूबाई फाइनेंस कमीशन जी जोड़जक थी। ऐं पाकिस्तान पीपुल्स पार्टी जेको 2011-12 वारो जेको लॉ आंदो हो, उन में बि सूबाई फाइनेंस कमीशन हुई। हाणे जेका वरी नऊं कानून पास थियो आहे, उन में बि सूबाई फाइनेंस कमीशन जो ज़िक्र आहे। गुज़िरियल जेको कानून आयो जंहिंमें ॿिया तमामु घणा एतिराज़ हुआ, उन में सूबाई फाइनेंस कमीशन जी जोड़जक ते बि एतिराज़ हुआ। हीउ जेको कानून आहे, तव्हां सम्झो था त उन में जेके उहे एतिराज़ हुआ उहे ख़तमु थिया आहिनि? प्रोविंशियल कंसोलिडेटेड फंड चए थो न सूबे जो, जी, ऐं उन मां पोइ रिसोर्स जी विरासत थी। ज़मीर जो पॉइंट ऑफ व्यू इहो रहियो आहे त प्रोविंशियल कंसोलिडेटेड फंड मां प्रोविंशियल फाइनेंस अवार्ड वठणु घुरिजे, ऐं हुकूमत मकानी इदारनि लाइ हिकिड़ो फंड ठाहे छॾे, फंड मां जंहिं हिसाब सां वणे स्कीम हलाए। हाणे जेको मालियात जो माहिरनि ते बि तबसरो करे सघे थो त फाइनेंस कंसोलिडेटेड फंड ऐं लोकल गवर्नमेंट फंड में कहिड़ो फ़र्क़ु आहे, या हुन सां नुक़सानु करणु, हुन सां फ़ाइदा करणु। मां मालियात जो माहिर कोन आहियां त मां उन ते तबसरो नथो करे सघां। बाक़ी रही ॻाल्हि आहे त 2012 जे कानून में छा हुयो ऐं हाणे छा आहे। 2012 जे कानून में प्रोविंशियल फाइनेंस कमीशन अवार्ड जा जेके इंडिकेटर्स आहे, उन ते मूंखे शदीद ऑब्जेक्शन हो ऐं मूं पंहिंजे आर्टिकल्स में उन ते भरपूर तरीक़े सां लिखियो। उन में जेके उहिञाण लिखिया विया त नाणे जी विरासत कीअं थींदी काउंसिल्स जे अंदरि, उन जा 4 उहिञाण रखिया विया। हिकिड़ो रखियो वियो नीड, माना ज़रूरत, ठीकु आहे। ॿियो रखियो फिस्कल कैपेसिटी, मालियाती सलाहियत। टियों रखियनि फिस्कल परफॉर्मेंस, मालियाती कारकर्दगी। ऐं चौथों रखियुनि फिस्कल एफर्ट, मालियाती जाखोड़, त का काउंसिल केतिरी थी एफर्ट करे। ताज हैदर सां मुंहिंजे ते बहस थियो। मूं चयोमांसि ताज साहब मूंखे इहा ॻाल्हि ॿुधायो त मालियात जा समूरा वसीला तव्हां मरकूज़ करे छॾिया आहिनि कराची में, पोर्ट उते, हवाई अॾो उते, बैंकुनि जा हेड ऑफिसिस उते, सर्विस सेक्टर सॼो उते, IT जो सेक्टर उते, इंडस्ट्री उते, सॼी ॿाहिराड़ी जी त कराए छॾी तव्हां भींग। हाणे फिस्कल एफर्ट ऐं फिस्कल परफॉर्मेंस ऐं कैपेसिटी ख़ैर पूरे ठेड़ी किथां आणे? इहो त तव्हां डिस्क्रिमिनेट था करियो। टंडे जाम जी काउंसिल किथां ॾेखारे त मां फिस्कल एफर्ट कंदसि? छा ते ॾेखारे? गॾे गाॾनि ते हणे छा टैक्स? तव्हां सॼी सिंध में इकोनॉमी जा सोर्सिस रखिया कोन्हनि ऐं उहे असांजा कंसंट्रेट कनि था हिकिड़े शहर में। हाणे तव्हां चओ था त तव्हां प्रूव करियो त तव्हां फिस्कल एफर्ट कंदो, फिस्कल सलाहियत अथव, त पोइ तव्हांखे पैसा ॾियूं। मूं चयो बिल्कुलु असांखे सीरियस ऑब्जेक्शन आहे हिन ते। सॼी सिंध जी ॿाहिराड़ी खे, कराची खां अलावा सॼी सिंध जी ॿाहिराड़ी खे तव्हां टको न ॾींदो इन तरह सां। सो इहो असांजो ऑब्जेक्शन हुयो। ऐं मां हींअर बि जेके रिकमेंडेशन सिकंदर मंदरी साहिब खे पहिरें भेरे मोकिलियूं हुयूं, 20 रिकमेंडेशन, उते मूं स्ट्रांगली इहो लिखियो त न, इहा क्लास न हुजणु घुरिजनि। तव्हां ॾियो उन में पावर्टी, बैकवर्डनेस, पसमानदगी, पॉपुलेशन हलो ठीकु आहे, आबादी वधीक हूंदी त उनजी ज़रूरत जाइज़ तौरु, उनजो तव्हां वेटेज रखो, हर कंहिंखे कुझु न कुझु शेयर ॾियो। ऐं मूं इहो सजेस्ट कयो त ह्यूमन डेवलपमेंट इंडेक्स, माना इंसानी तरक़ीअ जा पैमाने ते माप थींदी आहे। यूनाइटेड नेशंस वारा सॼी दुनिया में उन ते रैंकिंग बि कंदा आहिनि मुल्क जी, ऐं उहा कंप्रिहेंसिव बास्केट आहे। उन में हेल्थ आहे, एजुकेशन आहे, इम्यूनाइज़ेशन आहे, जेंडर आहे, यूथ आहे, उन में कंप्रिहेंसिव हिकिड़ो साइंटिफिक फार्मूलो आहे। तव्हां हर ज़िले यूनियन काउंसिल जी रैंकिंग उन मां करे सघो था ऐं उन बुनियाद ते तव्हां हुनखे शेयर ॾियो। सो मुंहिंजी राय इहा रही हुई। जेको ड्राफ्ट कानून आहे उहो उन सां काफ़ी क्लोज़ आहे, ऐं उनखे एप्रिशिएट थो कयां त उन में नीड जो ज़िक्र आहे, उन में बैकवर्डनेस जो ज़िक्र आहे, उन में पॉपुलेशन जो ज़िक्र आहे। सो इंडिकेटर्स जेके आहिनि उहे हाणे पहिरें जी भेट में मूंखे बहितर था लॻनि। माना जीअं पंहिंजो NFC आहे, हा, त उन जा जेके इंडिकेटर्स आहिनि उहे बि इहे ई आहिनि। मूं इहो ई ॻाल्हि डॉक्टर सिकंदर मंदरी साहिब खे चई। मूं चयो NFC त इहा ई बुनियाद थो रखे। उन में हिकिड़ी शइ ते मूंखे ऑब्जेक्शन आहे जेको हिते न थियणु घुरिजे। NFC 82% सिर्फ़ु पॉपुलेशन खे थो ॾिए। यानी परसेंटेज केतिरी हुजणु खपे, हा, उहो हिकिड़ी धार उनजे डिटेल्स खे वर्कआउट करे सघियो। त मूं रिकमेंड इहो कयो त तव्हां ह्यूमन डेवलपमेंट जेका इंसानी तरक़ी जो मापो आहे उन ते एटलीस्ट 50% वेटेज ॾियो। बैकवर्डनेस खे उन सां कनेक्ट कयो। जॾहिं तव्हां चओ था पसमानदगी, त उहा डिफाइन कीअं कंदो, उनजो मापो छा हूंदो, उहो तव्हां ह्यूमन डेवलपमेंट जो फ्रेमवर्क लॻायो ऐं 50% उन ते ॾियो ऐं बाक़ी तव्हां नीड ऐं पॉपुलेशन ते विरायो, त असांखे पोइ इहो फार्मूलो बहितर थींदो। नसीर साहब, हाणे ॾिसो, जॾहिं असां पंहिंजो सिंध जो केस विढ़ूं था विफ़ाक़ में, त तॾहिं असां सिंध जी इहा दावा हूंदी आहे त सिंध 70% छो त असांजो वफ़ाक़ी जेको विर्स जेको पूल आहे उन में 70% हिसो असांजो आहे। असां वटां उगाड़ी थी थिए, सिंध मां थी थिए, सिंध मां कराची मां थी थिए, जो असां वटि ॿई पोर्ट, माना पोर्ट आहे, असां वटि पोर्ट सिटी आहे असांजी पाकिस्तान जी। त
वरी जॾहिं इहो ई मुतालबो जेकॾहिं कराची जा माण्हू कनि था, कराची जी हुकूमत मकानी हुकूमत करे थी, पोइ असांखे वरी उन ते एतिराज़ आहे। असां हिकिड़े पासे जॾहिं विफ़ाक़ वटि अचूं था त असांखे उहो विफ़ाक़ वटि असांजी दवा हिकिड़ी आहे, ऐं जॾहिं वरी उते असां पंहिंजे सूबे जे अंदरि उहो ई मामिलो अचे थो त उते असां हुनजा मुखालिफ़ आहियूं। पता हिकिड़ी ॻाल्हि सम्झण जी आहे, इहा ते काफ़ी मुंझाइनि था कराची जा असांजा दोस्त, गुमराह था कनि था उनखे। हिकिड़ी ॻाल्हि सम्झणु घुरिजे, इहे इन सां ई कनेक्टेड आहे जॾहिं चवंदा आहिनि कराची का मैंडेट। सही फेडरेशन आहे, फेडरेशन जो बुनियादी एको सूबा आहे जेके सही। एक्चुअली तव्हां 1940 में रियासत तौरु क़बूल कया हुआ, हाणे तव्हां हुनखे डिग्रेड करे सूबा कयो, हलो सूबा यूनिट, शहर यूनिट कोन आहे, ठीकु आहे। तंहिंजे करे मैंडेट वसीला इहे सूबाई सतह ते कंसोलिडेशन सां तय थींदा। कराची पोर्ट को रुगो कराची जे शहर में अची ठाहियो आहे छा? रुगो चऊं था कराची जी बजट हुन मां ठहियो, बाबा सॼी सिंध जे ॿाहिराड़ीअ जो पेट कटे असां कराची डेवलप कई आहे। ईअं त कोन कराची डेवलप थी वियो आहे, को माण्हू लखनऊ मां कराची जा रोड खणी आया छा? असां तव्हांजे रत पघार जा पैसा आहिनि, हीअ सॼी सिंध में जेका ज़री मैशत थिए थी, सुभाणे माण्हू चवनि त बाबा कणक ऐं चांवरनि जी इनकम कराची खे नथा शेयर कयूं, पोइ सॼी सिंध में कराचीअ खां ॿाहिरि ऑयल एंड गैस जा अरबे रुपए जी दौलत पई आहे, पोइ तव्हां बदीन खे पंहिंजी ऑयल फील्ड ॾेई छॾियो, उनजो टैक्स बदीन खे ॾियो, पोइ असांखे एतिराज़ कोन्हे, कराचीअ खे पोर्ट जा पैसा बि ॾिजो। वाई ओनली इन कराची आहे, खैरपुर वटि बि गैस फील्ड आहे, दादू वटि बि गैस फील्ड आहे। न पर दुनिया जी फेडरेशन में त उहो अमली तौर ते थिए त ईअं थो। फेडरेशन में इक्वलाइजेशन जो प्रिंसिपल हूंदो आहे, फेडरेशन में इक्वलाइज़र हूंदा आहिनि। न पर जॾहिं कुदरती वसीलनि जी ॻाल्हि थिए थी त दुनिया जी फेडरेशन बेसिक शेयर उनखे बेनिफिट ॾींदा आहियो, रॉयल्टीज़ जी शिकिल में, डेवलपमेंट फंड जी शिकिल में, उन खां त असां नौकरियुनि जी शिकिल में, उन खां त तव्हां हूअं ई असांजे सिंध जे ॿाहिराड़े खे महरूम करे छॾियो आहे। हाणे जेकर को माण्हू कराची में वेही चए त बाबा कराची जो ई मैंडेट आहे, मिसाल जी ॻाल्हि था वठूं, पोइ सुभाणे शिराज़ी चवंद बाबा ठटे जो मैंडेट, सीटूं असां खटियूं आहिनि, मिसाल जी ॻाल्हि आहे। जतो ई चंद बाबा नवाफिया जे फलाणे नौशर फेरो जो मैंडेट असांजो आहे, पोइ महर चवनि घोटकीअ जो मैंडेट थींदो आहे, पोइ चांडिया चवनि त कंबर जो मैंडेट थींदो आहे। हीअ के फीफडम त आहिनि छा? सूबो आहे, वफ़ाक़ जी इकाई आहे, मैंडेट बि सूबे जो थींदो, वसीला बि सूबे जा थींदा। सिंध जे गॾियल माण्हुनि जी इन्वेस्टमेंट सां कराची अहिड़ो आहे, ईअं न आहे त को कराची आसमान मां ठहियो आहे। सो इन ते असांखे ऑब्जेक्शन आहे। हा, जेकर कराचीअ जे तव्हां चओ था बाबा पोर्ट ऐं हिन जो, पोइ कराची में जेको साउथ ज़िलो आहे उहो चवंदो बाबा साउथ ज़िले जो फाइनेंस अलॻि करियो, पोर्ट फलाणो मूं वटि अथव, फलाणो इहे जेके शिपिंग कॉर्पोरेशन जो ऑफिसिस मूं वटि आहिनि, हबीब बैंक वग़ैरह जो हेड ऑफिसिस बि शायदि उन आहे चुंदरीगढ़ घणो करे उन ज़ोन में थो अचे। या पोइ सुभाणे मलीरारा चवंदा बाबा हीअ स्टील मिल ऐं सॼी जेका इंडस्ट्रियल एरिया आहे न, इहा असांजे में थी अचे, असां डिस्ट्रिक्ट सेंट्रल खे शेयर न ॾींदासीं। पोइ छा चवंदो? ईअं कोन विरासतूं थींदियूं। इहो क़तन गैर सियासी ऐं गैर अक़ली रवैयो आहे। फेडरेशन जे बुनियाद ते, प्रावंस जे बुनियाद ते सॼी सिंध जा राइट्स आहिनि, सॼी सिंध जा रिसोर्सिस आहिनि। कराची कंहिंजी ज़ाती मिल्कियत कान्हे, सॼी सिंध जे माण्हुनि जो राइट आहे, सॼी सिंध जी राजधानी आहे, सिंध जे माण्हुनि जे रत पघर जी कमाई आहे। सो इन आर्ग्यूमेंट खे असां टोटली डिसएग्री था कयूं। अच्छा नसीर साहब, ओवरऑल हाणे ॾिसो असां वटि सॼे मुल्क में सूरत हाल साॻी आहे, पर ख़ासि करे सिंध जे हवाले सां ॻाल्हि कंदासूं, तइलीम ऐं सिहत ॿ बुनियादी ज़रूरतूं आहिनि। ऐं तइलीम जे हवाले सां जेका सिंध जी सूरत हाल आहे, गुज़िरियल 5 सालनि में तव्हां ॾिठो जेका तइलीम जी असांजी तबाही थी, मुख़्तलिफ़ अंग अखर असांजे साम्हूं आहिनि, केतिरा स्कूल बंदि आहिनि, केतिरा मास्तर आहिनि जेके स्कूलनि में नथा वञनि, शागिर्दनि जो रेशो छा आहे, स्कूल ओताकू ठहियल आहिनि, माल जा वाड़ा ठहियल आहिनि। हेल्थ जे हवाले सां केतिरियूं फौतगियूं थियूं थियनि, थर जी ॻाल्हि कंदासूं उते नांग ॾंगी जी वैक्सीन कोन्हे, ॿियूं शयूं मुख़्तलिफ़ तमामु घणा इशूज़ आहिनि जंहिंमें पेट वारियूं मावरूं जेके आहिनि उन्हनि सां जेके इशूज़ आहिनि। त ओवरऑल हेल्थ ऐं एजुकेशन इन जे हवाले सां लोकल गवर्नमेंट जो लॉ पंजाब में असां ॾिठो आहे त एजुकेशन अथॉरिटी, डिस्ट्रिक्ट एजुकेशन अथॉरिटी, डिस्ट्रिक्ट हेल्थ अथॉरिटी, उन हवाले सां लॉ में हिकिड़ी नई शइ आई आहे। सिंध हुकूमत इन हवाले सां हिन लॉ में का अहिड़ी नवाण आंदी आहे जंहिंसां इहे सहूलियतूं बहितर थी सघनि, एजुकेशन जी असांजो मयार बहितर थिए या हेल्थ फैसिलिटीज़ वधीक मिलनि। ॾिसो, पहिरें त ॿुधायां त हिन कानून में छा आहे, पोइ था अचूं त कीअं हुजे। हिन कानून में हिननि म्यूनिसिपल सर्विसिस ई हेठि ॾिनियूं। सही। ॿिया जेके वफ़ाक़ी सूबाई खाता आहिनि उहे सूबे पाण वटि रखिया आहिनि। तंहिं हूंदे बि उन में 2-3 फंक्शन्स ॾिनल आहिनि काउंसिल्स खे। हिकिड़ो चयल आहे त बुनियादी सिहत ऐं बुनियादी तइलीम जे इदारनि जी परफॉर्मेंस जी मॉनिटरिंग करे सघनि था, उन ते नज़र रखनि त उहे कीअं था हलनि था ठीकु नथा हलनि, फलां ठीकु। ॿियो उन्हनि खे चयल आहे जेकर तव्हां पंहिंजे वसीलनि मां कोई स्कूल का क्लिनिक का जेके हूंदियूं हुयूं डिस्पेंसरीज़, इहो हमेशह काउंसिल्स वटि रहियूं, हुन में उहे तव्हां चाहियो त खोले सघो था, हलाए सघो था।
टियों हुन में इहो बि आहे त इन्हनि खातनि जी जेका कंस्ट्रक्शन एजेंसी तौरु तव्हां कमु करे सघो था, स्कूल तमीर थियणा आहिनि फलाण टी, हाणे मैकेनिज़म हुन में डिटेल कोन आहिनि, पर इहे ॿ टे शयूं सही। पंजाब हुकूमत उन जूं अथॉरिटीज़ ठाहियूं जंहिंखे सूबो कंट्रोल कंदो, ज़िले हुकूमत जो डायरेक्ट मथे कंट्रोल कोन्हे। कुझु माण्हुनि जो ख़्यालु आहे त साईं इहो त वॾो नाक़ थी वियो, हाणे इलेक्शन एजुकेशन जो छा थींदो या हेठि डिवाल्व कोन थी। मां इहो थो सम्झां त सिहत ऐं तइलीम बुनियादी तौर ते गवर्नेंस जा मसइला आहिनि। बिल्कुलु। भला मुशरफ जा 10 साल डेवोल्यूशन थियल ई न, इहे खाता डिस्ट्रिक्ट वटि हुया, EDOs तव्हां रखी छॾिया, मुंहिंजो ख़्यालु आहे सिंध में हालत अञा ख़राबु थी। तव्हां मूंखे ॿुधायो तइलीम ऐं सिहत जो छा थियो? बिल्कुलु। तंहिंजे करे मसइलो इहो न आहे त उहा हेठि हुजे ज़िले वटि या मथे, मसइलो आहे त तइलीम सां जेका सिंध जे चूंडियल एविज़न सिंध सां वॾे में वॾी दुश्मनी कई आहे, उहा सिंध जी तइलीम मां मेरिट खे नेकाली ॾेई करे छॾी। सही। हाणे पीपल्स पार्टी चए त गुज़िरियल हुकूमत में रुगो तइलीम खाते में 30,000 खां मथे कुड़ियूं भर्तियूं थियूं। मूंखे ॿुधायो 30,000 भर्तियूं को चर्चो कीअं थी वियो? नथा ॿुधाइनि त संदन माण्हुनि हुन ते करोड़ रुपया कमाया आहिनि, माण्हू सां कूड़ था ॻाल्हाए। बिल्कुलु। ईअं ऑफिसर खे ताक़त आहे वठंदो भर्तियूं कंदो। जॾहिं तव्हां मथां चोरी जा दरवाज़ा खोलींदो वज़ारतुनि जी ऑफिसुनि मां, सेक्रेटरेट्स मां, त पोइ चोरी जा दरवाज़ा ज़िलनि वारनि खे बि ॾस ॾींदा, तहलकनि वारनि खे बि ॾस ॾींदा, सुपरवाइज़र खे बि ख़बर पवंदी त कीअं कमाइबो आहे। जॾहिं तव्हां EDO खां वठी ऐं मंथलियूं वठी ऐं मथनि ऑफिसुनि ताईं पहुचाईंदो त हिकिड़ो सॼो ॼार आहे। सो इहे गवर्नेंस जा इशूज़ आहिनि, उन में मेरिट तबाह कयनि, टोटली निकाली ॾिननि। मास्तरनि जी भर्ती सिर्फ़ु वर्ल्ड बैंक जो जेको प्रोजेक्ट हो, तंहिंमें वर्ल्ड बैंक जॾहिं सख़्ती कई तॾहिं उन जूं प्री एडमिशन टेस्टूं ऐं इन जेके IBA जे थ्रू थियूं, त कुझु तव्हांखे ढंग नज़र अचे थो। जेकर हीउ खुलियल हिननि जे हथ में खातो हुजे हा त तव्हां ॾिसो हा त गॾ हकलींदड़ बि हींअर हेडमास्टर थी वञनि हा। मूंखे गॾ हकलींदड़ पंहिंजे पोरे सां हेडमास्टर थिया, हुनजा पेर चुमंदुसि। पर जेकर वते हिकिड़े सरकार जेके छाड़ते खे 5 लख रुपया ॾेई वते मास्तरियूं वठंदो, जेके हिते नौकरियुनि जा दुकान खोलिया पीपल्स पार्टी जे माण्हुनि, आई एम सॉरी टू से, ऐं हर दौर में खुलियल रहिया आहिनि। ॿियनि सां असां कड़ो साफ़ कयूं, हिननि खे 40 सालनि खां असां वोट ॾिना ठाहिण जे लाइ। जॾहिं हीअ दुकान खोलींदा त असांखे ऑब्जेक्शन आहे। सही। बिल्कुलु। आमिरनि जा माण्हू अची खोलींदा त असां उन्हनि जे ख़िलाफ़ ॻाल्हाईंदासीं, पर पोइ चई सघंदासीं न उहे त चूंडियल माण्हू कोन आहे। हिननि खे सिंध जे बहितरीअ जे लाइ सिंध जा माण्हू वोट ॾियनि था। असां मज़ारनि क़बरुनि खे वोट कोन था ॾियूं, उन्हनि सां अक़ीदत ऐं एतिराम असांखे तमामु घणो आहे, पर उन्हनि खे बि वोट उन्हनि जी अक़ीदत ऐं एतिराम छो आहे? छो त माण्हू था सम्झनि त उन्हनि सिंध जे भले लाइ कुझु कयो। हाणे तव्हां सिंध जे भले लाइ करण बजाए कया ऊंधा कम ऐं पोइ चओ त शहीदनि जे नाले ते वोट ॾियो। सिंध जी हुकूमत खे घुरिजे त हीउ मौक़ो अथनि सिंध जी तइलीम ऐं सिहत जो निज़ाम ठीकु कनि। करोड़े माण्हुनि जी बर्बादी थी वई आहे, सिंध जो मुस्तक़बिल तबाह थींदो जेकर तइलीम ठीकु न थी त। सही। यानी कि हाणे लोकल गवर्नमेंट खां पोइ तव्हां सम्झो था त हाणे जेका प्रायोरिटी हुजणु खपे सिंध गवर्नमेंट जी, उहा एजुकेशन ऐं हेल्थ फर्स्ट प्रायोरिटी। मां चवां थो एजुकेशन शुड बी द फर्स्ट प्रायोरिटी। जे ही सिंध सां सचा आहिनि, सिंध खे ॿियो का बि महिरबानी न कनि, असां सभु चोरियूं माफ़ु करण लाइ हिनखे तयारु आहियूं। वञनि धाड़ा आणनि, असांजो सभु फुरे वञनि, सिंध जी ख़ुदा जे वास्ते सिंध जी तइलीम ठीकु करे ॾियनि, उन मां चोरियूं करणु बंदि कनि। सिंध जा माण्हू दुआऊं कंदनि जेकर इहा महिरबानी करे छॾनि। चलो नसीर साहब, तव्हांजी वॾी महिरबानी। प्रोग्राम जो टाइम बि ख़तमु थियो ऐं इशूज़ ज़ाहिर आहे इन हवाले सां अञा तमामु घणा आहिनि। ख़ासि करे तव्हां जेका ॻाल्हि एजुकेशन जी कई, मुंहिंजो ख़्यालु आहे एजुकेशन ते त असांखे अलॻि हिकिड़ो सॼो प्रोग्राम करणु खपे त उन में इशूज़ किथे आहिनि, बहितरियूं कीअं थी सघनि थियूं, ऐं जीअं तव्हां लोकल गवर्नमेंट ते पंहिंजा प्रपोज़ल ॾिना सिंध गवर्नमेंट खे, सिंध जा माण्हू मुंहिंजे ख़्याल में जेके सान्यावंद आहिनि, दानिश्वर आहिनि, तव्हां बि आहियो, उन्हनि खे एजुकेशन जे हवाले सां बि पंहिंजा के प्रपोज़ल तयारु करे ऐं सिंध हुकूमत खे न रुगो ॾियणु खपनि, पर इहा बि कोशिशि करणु खपे त उन्हनि ते अमल बि थिए ऐं उन लाइ सिंध हुकूमत का कानून सादीब करे ऐं इहो जेको सिंध जे माण्हुनि ते, सिंध जा जेका बोझ माण्हू आहिनि जेके तइलीम जी बुनियादी जेका शइ आहे उनखां महरूम आहिनि, ऐं उते जेको तव्हां सॼो ज़िक्र कयो तबाही जो, जेकॾहिं इन मां असांजी जान छुटे थी त इहा वॾी ख़िदमत थींदी सिंध जी। सो तव्हांजी हिकु भेरो ॿीहर महिरबानी। नाज़रीन, नसीर मेमन साहिब सां असां ॻाल्हि ॿोल कई लोकल गवर्नमेंट जे हवाले सां, ऐं आख़िर में नसीर साहिब जेका ॻाल्हि कई तइलीम जी, त तइलीम बुनियादी तरजीह हुजणु खपे सिंध हुकूमत जी, ऐं जेकॾहिं तइलीम जे शोबे में सिंध हुकूमत का बहितरी आणण में कामयाबु थिए थी त इहा सिंध जे अवाम जी वॾी ख़िदमत हूंदी। सुभाणे ताईं मूंखे ॾींदो इजाज़त। अल्लाह वाही।